उॾेरोलाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त मटियारी पुलिस चेकिंग दौरान एबटाबाद वासी नौजवान खे गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े मां हिकु अदद किलाशनकोप ऐं वॾे तादाद में गोलियूं हथ खणण जी दावा कई है। SHO मटियारी ज़ुल्फ़कार अली मूजिब SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायतनि ते ज़िले में ख़ारिजी ऐं दाख़िली रस्तनि ते चेकिंग कई पई वञे। मटियारी थाणे जे हद में हिकु शौक़ कार खे रोके तलाशी वरिती वई, जंहिं मां हिकु अदद किलाशनकोप ऐं वॾे तादाद में गोलियूं हथ कयूं वयूं आहिनि। कार कराची खां एबटाबाद तरफ़ वञी रही हुई, जंहिं में सवार ड्राइवर मोहम्मद उमर खे गिरफ़्तार करे मटियारी थाणे ते गैर कानूनी हथियार रखण वारे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल कयो वियो है। SHO मूजिब इब्तिदाई तौर कयल जांच में ॼाण मिली है त गिरफ़्तार थियल मोहम्मद उमर मथां ज़िले एबटाबाद में मंशियात ऐं स्मगलिंग करण जा केस पिण दाख़िल थियल आहिनि। वधीक जांच कई पई वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।